अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। जीअं दोस्तों वन व्हीलिंग वारो जेका आहे वॾो हिकिड़ो मसइलो हूंदो आहे रोडनि ते। तक़रीबन असांजा नौजवान जेके आहिनि वन व्हीलिंग कंदा आहिनि। ठीकु आहे, उहे जेके आहिनि से नौजवान आहिनि, पर हिन काके गुलाम मोहम्मद बुगटी जा बि कमाल तव्हां ॾिसी सघो था वीडियो ज़रिए। हाणे तव्हां ॾिसी सघो था त मोटरसाइकिल ते जेका आहे सुम्ही मोटरसाइकिल हलाए रहियो आहे ऐं तमामु ख़तरनाक अमल आहे। ऐं असांजा नौजवान जेके आहिनि से हिन खे ॾिसी करे अञा बि वधीक जेका असां वन व्हीलिंग कनि था। ऐं हिन वक़्तु रोडनि ते जेके आहिनि से ड्राइवरी आहे कोन्हे। तक़रीबन माण्हू सभु वाइड़ा आहिनि ऐं महांगाई सभु वॻे ई परेशान आहिनि। त हीउ काको ॾिसो, हाणे तव्हां त मोटरसाइकिल ते सुम्ही रहियो आहे ऐं सुम्ही करे गाॾी हलाए रहियो आहे। त असां इन वीडियो ज़रिए पैगाम ॾियणु चाहियूं था हिन काके खे ऐं असांजी नौजवान जनरेशन खे त ख़ुदा हाणे बि हलाए रहियो, ख़ुदा कुझु पंहिंजो ख़्यालु कयो। ऐं चाचा गुलाम मोहम्मद साईं, तव्हांखे बि असांजी नंढड़ी गुज़ारिश आहे त तव्हां पंहिंजो न सोचो पर साम्हूं ईंदड़ माण्हुनि जो त बिल्कुलु सोचे सघो था। ऐं हाणे ॾिसो तव्हां ट्रैक्टर ट्राली जे पासे में कीअं गुज़री चुको आहे काको। त महिरबानी कयो, वन व्हीलिंग खां बचाव कयो ऐं पंहिंजे ईंदड़ नसल खे इन जेका असां ख़तरनाक वन व्हीलिंग खां बचाए वञे। ऐं असां इन काके खे बि गुज़ारिश कंदासीं त जेका असां तव्हांजी उमिरि जेका आहे सा ईअं टंगू मथे करे ऐं जेका असां ख़तरनाक व्हीलिंग करण जी उमिरि न आहे। ऐं महिरबानी कयो, ईंदड़ माण्हुनि जो ख़्यालु कयो। ऐं आऊं जेका असां चाचा खे वरी बि गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे इन्हनि ख़तरनाक जेके से वन व्हीलिंग वारियूं जेके वीडियोज़ आहिनि इहे तव्हां न भरायो त बहितरु रहंदो। ऐं